अस्सलाम वालेकुम। मिशन वरी न्यूज़ नेटवर्क के हफ्तेवार लाइव नाइट प्रोग्राम में भलीकार आहियां जो पंहिंजो हाफ़िज़ ज़ोहिब कुंबर। अॼु असां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सरमन खलील खुसे साहब सां। जी सरमन साहब। हाँ ज़ोहिब तव्हांखे हिकु ॻाल्हि आऊं इहा ॿुधाईंदो हलां त हीउ जेको पंहिंजो मिसण शहर आहे इहो तव्हांखे आऊं एतिरो ॿुधायां थी जेको बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिन बुनियादी सहूलियतूं मिसाल तौर ड्रेनेज सिस्टम थी वियो, हुनखां पोइ वाटर कोरस आहे ऐं हुनखां पोइ हिन जूं कुझु गलियूं आहिनि ऐं जेके तव्हां ॾिसो था रोज़ जेको आहे हिते गटरनि जो पाणी जेको गलियुनि में अचे थो इहो अज़ाब बणियल आहे। माण्हू हिते जा परेशान आहिनि। असां गॾोगॾु इहे मसइला हल कीअं थींदा इहे तमामु इज़ीली आहिनि अगरि केरु हिन खे आसानी सां माण्हू को वठे। उहे आसानी हिन तरह आहिनि जो हिते जा माण्हू मुतहद थियनि, हिकु थी ॻाल्हाइनि और ही माण्हू हिते जेके वोट ॾियनि था दिलनि जा मालिक आहिनि, रगड़नि जा मालिक आहिनि, बिल्कुलु वोट ॾेई सघनि था। वोट उन्हनि जो राइट आहे, कंहिंखे बि ॾियनि, हिन खां कोई एतिराज़ु कोन्हे। पर जेके ॾियनि था उनखे उनखां पंहिंजो थोरो हक़ु वठनि उहो त बहितर आहे। छो जो मिसण असांजो जेको शहर आहे न, मिसण शहर हीअं टाउन कोन्हे पर हीउ तहलके जो हक़ु रखंदड़ शहर आहे, टाउन बि कोन्हे। अफ़सोस जहिड़ी इहा ॻाल्हि आहे त असां उमेदु था रखूं त मिसण जे माण्हुनि मां त हीउ मुतहद थी कमु कंदा ऐं जेके बि आहिनि राज़दार माण्हू आहिनि ऐं जेके सियासत में अॻियां पिया अचनि ऐं जेके अवामी माण्हू आहिनि ऐं जेके नवां छोकिरा आहिनि पंहिंजा उन्हनि जी वीडियो ॾिसंदो जंहिंमें तव्हां बि आहियो ऐं काफ़ी सारा ॿिया दोस्त आहिनि जेके पंहिंजी महिनत सां ऐं जदोजहद सां कमु कनि पिया। हुननि खे सलाम पेश करियां थो। उहे पंहिंजे शहर जे लाइ कमु कनि पिया। असां बि गॾोगॾु आउं बि हिकिड़ो नंढो नुमाइंदो आहियां इन शहर जो। पंहिंजो आवाज़ु ऐं मिसण मुंहिंजो पंहिंजो शहर आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जो आउं मिसण जो नुमाइंदो थियो आहियां ऐं मिसण जो आवाज़ु जेको आहे ऐवाननि ताईं पहुचायां पियो, पंहिंजे आला अख़्तियारनि ताईं पहुचायां पियो। DC डिप्टी कमिश्नर थी वियो, हुनखां अलावा गॾोगॾु मुख़्तियार कार थी वियो ऐं कोशिशि इहा बि आहे मुंहिंजो आवाज़ु जेको आहे सभिनि जो आवाज़ु गॾिजी करे आला ऐवाननि ताईं पहुचे। उहो बहितरी आहे। उहो बहितरी इन जे करे आहे ही मुंहिंजो शहर सियाणो आहे कांग मगर फासे थो कंहिं फेरे में, महबूब शहर आहे मिसण मुंहिंजो आहे गटरनि जे हिन घेरे में। सो जेके बि दोस्त आहिनि आउं सम्झां थो त जेकॾहिं हिकु थी पंहिंजे हिन शहर जे लाइ ॻाल्हाईंदा त कमु भलो थी वेंदो। ऐं उन्हनि खे बि दावत ॾींदुसि भाउ पंहिंजे शहर जे लाइ ॻाल्हायो, पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हायो, ग़रबत जे लाइ ॻाल्हायो, ग़रीब आवाम जे लाइ ॻाल्हायो। इन में तव्हांजो ऐं असांजो भलो आहे। ॿियो केरु अची त कोन ॻाल्हाईंदो। ऐं इहो ई दोस्तनि खे बार अर्ज़ु कंदो आहियां त बाबा तव्हां इंटरव्यू ॾियो। सिंध TV तव्हांजी ख़िदमत में आई आहे। ऐं तव्हांजो ख़ादिम मिसण वारनि जो ख़ादिम। हालांकि मूंखे त हद थोरी वधीक वसी मिलियल आहे। सुल्तानाबाद ताईं मूंखे सिंध TV नेटवर्क जी हद मिलियल आहे ऐं सुल्तानाबाद ते पंहिंजो कमु करियां पियो जेको थोरो घणो आहे। पर मिसण खे आउं हिन जे करे पियो खणां मिसण मुंहिंजो ॻोठु आहे। चवंदा आहिनि न पहिरीं शुरूआति पंहिंजे घर खां कजे। सो आउं शुरूआति पंहिंजे घर खां करे रहियो आहियां ऐं इनशा ताला उमेदु आहे त सभु गॾिजी जेके बि आहिनि असांजा वॾड़ा चार चङा जेके बि आहिनि सभु इनशा गॾिजी मसइला हल कंदासीं। मिसण न्यूज़ नेटवर्क जी वॾी महिरबानी जिन मूंखे ऑनलाइन वरितो। तव्हांजो शुक्रगुज़ार। सरमन साहब वॾी महिरबानी। नेक्स्ट प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। ॾिसंदा रहो मिसण न्यूज़ नेटवर्क।